रिपोर्ट अवां ॾिठी अवां खे आगाह कंदासीं। ISI चीफ जनरल फेस समीर इस्लामाबाद में कायम पर डे ऑफिस जो दौरो कयो आहे। अवां खे ॿुधायो त DG ISI जनरल फेस समीर पर डे ऑफिस पहुची पर डे वसीर शाह महमूद कुरैशी सां अलविदाई मुलाक़ात कई आहे। उन मौके ते शाह महमूद कुरैशी जनरल फेस समीर जे पेशवारनि ख़िदमतनि जी वाखाण कई ऐं नई मुक़ररी लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार पिणु कयो आहे। आगाह कई पिया अवां खे ISI चीफ जनरल फेस समीर इस्लामाबाद में कायम पर डे ऑफिस जो दौरो कयो आहे। अवां खे ॿुधायो त DG ISI जनरल फेस समीर पर डे ऑफिस पहुची पर डे वसीर शाह महमूद कुरैशी सां अलविदाई मुलाक़ात कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। ISI चीफ जनरल फेस समीर इस्लामाबाद में कायम पर डे ऑफिस जो दौरो कयो आहे। अवां खे ॿुधायो त DG ISI जनरल फेस समीर पर डे ऑफिस पहुची पर डे वसीर शाह महमूद कुरैशी सां अलविदाई मुलाक़ात कई आहे। उन मौके ते शाह महमूद कुरैशी जनरल फेस समीर जे पेशवारनि ख़िदमतनि जी वाखाण कई ऐं नई मुक़ररी लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार पिणु कयो आहे।